अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही असां उन माग ते बीठा आहियूं जिते जंहिंखे कलांकोट चयो वियो आहे तारीख़ में। ऐं ही उहो ई कलांकोट आहे जंहिंजे लाइ नबी उश बलोच लिखियो हुयो त ही राजा ॾाहिर जो आख़िरी आराम गाह आहे जिते हू रहंदो हुयो अची ऊन्हारे जी मौसम में ख़ासि करे। ऐं ही समुंड जे ॿिन्ही माना आबी वहकरनि जे विच में हुयो। हिकु हिन पासे खां कलांकोट जे वहकिरो वहंदो हुयो, ॿिए पासे खां वहकिरो वहंदो हुयो। त ही उहो कलांकोट आहे जिते राजा ॾाहिर क्रॉस करे माना सिंधो दरिया टपी अची हिन जाइ ते विड़ियो हुयो राजा ॾाहिर सां ऐं पोइ फ़तेह कई सिंध। ही उहो कलांकोट आहे। बदकिस्मतीअ सां इहो कंहिं ॿिए शहर में हुजे हा सिंध खां अलावा त शायदि ही सॼो रंगियल हुजे हा ऐं तमामु वॾो हिकिड़ो माॻ आहे जिते माण्हुनि जी अचु वञु हज़ारनि जी तादाद में हुजे हा। पर बदकिस्मती आहे असांजे हिननि सिंध जे अदारनि ऐं ख़ासि करे सकाफ़त खाते जी जो कंहिं बि क़िस्म जो को बि अरेंजमेंट नथा कनि। न ई असां घुमी आया आहियूं चौधारी त काई एॾी वॾी काई तख़्ती लॻल हुजे रोड ते, मेन रोड ते या ॿाहिरि किथां त हीउ कलांकोट तारीख़ी कोट आहे जिते तारीख़ी माॻ आहे ऐं वञी सघिजे थो। हीअ मूंसां ॿ दोस्त आहिनि, हिकु अता मोहम्मद जामरी साहिबु आहे ऐं ॿियो असांजो भंभरो साहिबु शाहिद भंभरो साहिबु असां सां गॾु आहे। ऐं शाहिद भंभरो साहिबु पंहिंजी मोटरसाइकिल खां आयो ऐं अता मोहम्मद भंभरे साहिबु हुनखे फ़ोन कयो त हिकिड़ी फ़ोन अता मोहम्मद जामरी हुनखे फ़ोन कयो त शाहिद भंभरो हिकिड़ी फ़ोन कॉल ते हलियो आयो ऐं मूंसां वाक़फ़ियत शाहिद भंभरे साहिब जी पहिरियों ई आहे ऐं अता मोहम्मद भंभरे सां खोड़ सारियूं अदबी अता मोहम्मद जामरी सॉरी ईअं करे अता मोहम्मद जामरी सां त मुंहिंजूं उहे अदबी कचहरियूं घणियूं सारियूं थियूं आहिनि। ख़ासि करे ठटे ज़िले में जेके बि शाइर आहिनि, अदीब आहिनि, दानिशवर आहिनि, ठटे जी तारीख़ सिंध जी तारीख़ ते तमामु घणी हिकिड़ी ॼाण रखे थो पियो। हिते ई असांजी कॉलेज एलिमेंट्री कॉलेज जे भरिसां टेक्निकल कॉलेज आहे, उते पाण जेको आहे सो कमु करे रहिया आहिनि टेक्निकल कॉलेज में। ऐं साईं जन वॾी मां सम्झां थो हिकिड़ो वॾो मुतालो रखनि था ऐं ठटे जी सुठी शख़्सियतुनि में शामिलु आहिनि। ऐं हीअ मां कलांकोट जो तव्हांखे दीदार थोरो थोरो कराईंदो हलां। तव्हां ॾिसो त हीअ हिते मशहूरु त आहे त हीअ काई हिकु मस्जिद हुई, एशिया जी पुराणी तरीन मस्जिद हुई, पर तव्हां ॾिसंदव त हीअ कलांकोट जी तारीख़ में हिते किथे बि बोर्ड तव्हांखे नज़र न ईंदो त आख़िर हीअ आहे कहिड़ी शइ ऐं हीअ जेको आहे सो तारीख़ी जेको टुकड़ो माॻ तमामु वॾो आहे उहो छा हुयो पहिरियां। ऐं हीअ हिते पहाड़नि जे अंदरि हीअ ॾिसो तव्हां, हीअ ॾिसो ऐं लॻे ईअं थो त हीअ कंहिं राजा ॾाहिर जी जेको आहे सो जॻह हुई ऐं जिते बाद में वरी पोइ मुख़्तलिफ़ पथर हणी करे ऐं उनखे कब्ज़ो कयो वियो ऐं हीअ उनजी बैठक हुई या को कमिरो हो या कुझु हुयो जेको चइनी तरफ़नि खां ॾिसो तव्हां खुलियल आहे। हिन तरफ़ खां बि खुलियल आहे, हेॾो हीअ ॾिसो त हेॾो बि हवा जा हुन वटि आहिनि दरियूं, हिन पासे खां बि दरी आहे ऐं हीअ तमामु वॾो दरवाज़ो हेॾो बि आहे त ऐं तमामु घणी मथां जी तरफ़ आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेका शइ जी छित मथे हूंदी आहे त उहो कमिरो तमामु घणो माना थधो थींदो आहे ऐं तमामु घणो थधो थींदो आहे। ऐं जंहिंजूं छितियूं घटि आहिनि त उनजो उहे एतिरो थधा कमरा न थींदा आहिनि, जंहिंजे करे शहर जा जेके बि शहरी इलाइक़नि में जायूं ठहियल आहिनि उहे तमामु घणियूं गरम जायूं आहिनि। त हाणे हीअ जेके पथर लॻल आहिनि हीअ मूंखे लॻे थो त कलोड़नि जे दौर जा बाद में लॻल आहिनि ऐं हीअ जेके हिते वरी छोकिरनि जी पंहिंजी चिटसालियूं कयूं आहिनि, महिरबानियूं कयूं आहिनि असांजी तारीख़ी माॻनि सां जेके हथ छुरांद कई अथऊं इहे बि तव्हां ॾिसी छॾियो। ऐं हिन ते कुझु कमु बाद में थियल नज़र अचे थो बिल्कुलु, जेको वाज़े ऐं पधिरो आहे उहो बाद में थियल। हीअ जेको ब्लू कलर में तव्हां ॾिसो त हीअ कलोड़ा दौर में तमामु घणो इस्तेमालु थियो। हीअ ब्लू कलर जेको सिर ॾिसो था तव्हां, इहा शायदि इहा इन दौर में या जेको आहे सो इन खां बाद जे दौर में हीअ सिर लॻाई वई आहे। पर इन सिर खां अॻु में हिते गच जो जेको आहे सो गारो बि हयो वियो आहे जेको सीमेंट इन सां ठहंदो आहे पंहिंजो चूने सां। ऐं हीअ असुल में हिन जी भित आहे जेका पुराणे दौर जी भित आहे ऐं इन सां खिड़ांदूं कयूं आहिनि तारीख़ी बाग़नि सां तमामु घणियूं। बदकिस्मतीअ सां असांजा सकाफ़ती जेके बि अदारा आहिनि उहे सकाफ़ती अदारा एतिरो हाणे छा मां उन्हनि जी ॻाल्हि कयां जो एतिरो हू अहल न आहिनि शायदि, या उन्हनि में माण्हू न आहिनि वेठा जेके सिंध जे माॻनि ऐं मकाननि ते तमामु घणो कमु करे सघनि। ऐं मूंखे वॾी इश्तियाक़ हुयो त मां ठटे जा जेके बि तारीख़ी माॻ आहिनि मुंहिंजे ख़्याल में कोई ॿियारो को मथे उहे मां ॾिसां। ऐं असांजे कातियार साहिबु हितां जो राइटर आहे, ठटवी कातियार साहिबु, हा ठटवी कातियार या ज़ुल्फ़कार कातियार या हीअ पंहिंजो
तमीमी साहिबु रसूल बख्श तमीमी साहिबु तमीमी साहिबु जेको ठटे जी तारीख़ ते किताबु लिखियो आहे उन में बि हिन जो ज़िक्र कयो आहे ऐं हुन बि इहो चयो आहे त इहो कलांकोट जेको आहे असुल में इहो जेको आहे उहो माना तारीख़ी माॻ आहे ऐं कलांकोट उहो ई रावड़ जो क़िलो आहे जंहिंजो नबी वश ज़िक्र कयो आहे बलोच साहिबु। हाणे हीउ ॾिसो मूंखे लॻे थो त तमामु वॾो उन दौर जो हिकिड़ो तलाउ हुयो जेको हिते इस्तेमालु थींदो हुयो शायदि हितां जे माण्हुनि जे लाइ तड़ जे लाइ या थी सघे थो जानवरनि जे लाइ ऐं या थी सघे थो माण्हुनि जे पीअण जे लाइ छो तमामु वॾो क़िलो हुयो। हीउ एकड़नि में क़िलो आहे मेलनि में क़िलो आहे तमामु वॾो क़िलो आहे। ऐं हुतां ॾिसो त परियां तव्हांखे नज़र अचे थो हितां जेको आहे सो हिकिड़ी ॾाकण आहे जितां माण्हू लही करे हेठि तलिया में इंजॉय कंदा हुया शायदि उन दौर में। ऐं हीअ ॾिसो ॾाकण तव्हांखे हितां नज़र ईंदी हूंदी विच ते हेठि लहे थी ॾाकण ऐं उहा आख़िर में भॼी वई आहे। हितां जेकी सिरूं हिननि जूं निकितियूं आहिनि टुटियूं आहिनि हेठि ढेर त तव्हांखे सिरुनि जो नज़र अचे थो पर इहे सिरूं एतिरो बि हिननि खे न थी आहे जो इहे सिरूं खणाए ऐं जेको आहे इन साॻियुनि जायुनि ते हणाए सघनि। सो इहे असांजे तारीख़ी माॻनि सां तमामु घणी वेसाह घाती थियल आहे। हीअ अचो मां तव्हांखे थी सघे थो ॾेखारियां तव्हांखे त हीअ हिन पासे खां शायदि मथां असांखे सिंधो दरिया जो परियों भर हिकिड़ो तरफ़ नज़र अची वञे जितां सिंधो दरिया जो पाणी जेको आहे सो वाकिरो करे थो पियो। जेके तारीख़ी माॻनि में मूं किताबनि में पढ़ियो मूं सिर्फ़ु उहे ई ॻाल्हियूं तव्हांखे कयूं आहिनि। हीअ ॾिसो त कलांकोट या रावड़ जे क़िले जे परियां ई तव्हांखे पाणी नज़र अचे थो पियो। इहो सिंधो दरिया जो वाकिरो आहे जेको हिन वक़्तु तक़रीबन सिंधो दरिया जो वाकिरो जेको आहे उहो इहो पुराणो वाकिरो जेको आहे बंदि थी चुको आहे ऐं उनखे सुकेड़े सने करे हाणे बंदि ॿधी ऐं उनखे वाकिरा जेको आहे तब्दील कया विया। पर हीअ जॾहिं रावड़ जे क़िले में मोहम्मद बिन क़ासिम जे दौर में राजा ॾाहिर रहंदो हुयो त उन वक़्तु इहे माॻ ऐं मकान जेको आहे सो मौजूदु हुया। ईअं ई दुआबी रस्तो हुयो हिकिड़ो हिन जे ओभर खां ॿियो ओलह खां सिंधो दरिया लही करे हेठि कराची तरफ़ वेंदो हुयो ऐं उन्हनि ॿिन्ही दरियानि जे विच ते ई रावड़ जो क़िलो ठहियलु हुयो। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम आयो हुयो ऐं हुन चचनामे में राजा ॾाहिर खे ख़तु लिखियो त तूं पंहिंजो दरिया टपी अची मूंसां विढ़ या मूंखे मां टपी अची तोसां विढ़ां त उन ते बि राजा ॾाहिर चयोसि तूं पाण दरिया टपी अचु ऐं मां न टपंदुसि। ऐं जॾहिं हू दरिया टपी आया इहो सिंधो दरिया हुआ जेको हिन सुखड़िजी हिकिड़ी नंढड़ी ढंढ जे नाले सां मशहूरु आहे। उन ढंढ जो नालो बि शायदि रखियो अथऊं कालका ढंढ। कालका ढंढ हिन जो नालो रखियो अथऊं ऐं कालका ढंढ जेको आहे जो तालुक़ु मूंखे ख़बर में नथो अचे त हिते इहो कालका जो नालो कीअं पियो या छो पियो। बाक़ी कालका तव्हांखे जेकॾहिं हिंदू धर्म जे तव्हां पढ़ंदव किताबनि खे ख़ासि करे गीता खे त उनमें हरणाकश जी जेका भेण हुई उहा कालका हुई जंहिं पहलाज खे वञी बाहि में साड़ण जी कोशिशि कई पर पहलाज बाहि में घुमंदो रहियो ऐं हूअ सड़ी राख थी वई। ऐं उहा होलिका जे नाले सां बि मशहूरु आहे जंहिंसां बाद में वरी होली बि मल्हाई थी वञे उहा आहे। या कालका काई ॿी देवी बि आहे जेका ख़ासि करे रोड़ीअ जे भरिसां हिकिड़ो पहाड़ी आहे उते कालका देवी रहंदी हुई ऐं जंहिंजे लाइ मशहूरु आहे त उहा कालका जेका ज़ालिम मर्दनि जा सिर कटे ऐं जेको आहे सो उन्हनि खे मारे छॾंदी हुई। उन कालका देवीअ जो ज़िक्र बि मूंखे असांखे मिले थो तारीख़ी माॻनि में। उहा कालका देवी पहाड़नि में रहंदी हुई जेको आहे रोड़ीअ जे पहाड़नि में ऐं उनजी हिकिड़ी तमामु वॾी गार बि आहे। उहा कालका देवी हिते कीअं आई कीअं थियो इहे मिथ आहे या काई हक़ीक़त आहे इन ते वरी अञा रिसर्च मूंखे पाण खे बि करणी पवंदी त उहा हिते कीअं पुगी ऐं उनजे नाले सां हीअ मशहूरु ढंढ कीअं थी। जॾहिं त हीअ सिंधो दरिया जा वाकिरा हुया हिन जेको आहे सो क़िले जे ॿिन्ही तरफ़नि खां सो हीअ उहे वाकिरा आहिनि जंहिंखे नाला ॾिना विया आहिनि कालका जा। ऐं हिते हिकिड़ी ॿी बदकिस्मती आहे जो हिकिड़ी शइ मशहूरु कई वई आहे त हिते एॾी हिकिड़ी वॾी बला थी रहे ऐं कलादारी हिकिड़ो नांग थो रहे पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो कलाकोट खे हा सो फूकरे थो माण्हू मरी सड़ी राख थो थी वञे। अहिड़ा त ख़ौफ़ रखिया अथऊं जो माण्हू हिन तरफ़ अचनि ई कोन था। हाणे तव्हां ॾिसो मेलनि में तव्हांखे इहो क़िले जूं माॻ मकान तव्हांखे नज़र ईंदा हूंदा हीअ मेलनि ते आहिनि तमामु परे परे ताईं इहे माॻ मकान आहिनि हिन जा जंहिं ते ॾिसो त जेसि ताईं असांजी नज़र वञे थी ओसी ताईं तव्हांखे हीअ माॻ जेको आहे सो नज़र ईंदा हूंदा जेसीं ताईं बि असांजी नज़र वञे थी
तव्हां ॾिसो त हिन पासे अचूं था त हे जेको बि पहाड़ ते मथे इहो कोट नज़र अचे थो तव्हांखे, इहो सॼो जो सॼो हिन किले जो कोट आहे। हिन किले जूं 4 दीवारूं आहिनि। हिन किले खे सही तरह खोटरायो कोन वियो आहे। हिन किले ते सही तरह कमु कोन थियो आहे। ऐं मुंहिंजी सिंध जे ख़ासि करे वज़ीर आला सिंध खे इहा अपील आहे त महिरबानी करे तव्हां इन तरफ़ ध्यानु ॾियो ऐं असांजा जेके बि वॾा वॾा प्रोग्राम थियनि था अदबी ऐं तारीख़ी, उहे प्रोग्राम ई मुर्गो हिते तव्हां कोठायो ऐं जॻह जॻह ते रोडनि ते मेन रोडनि ते तव्हां इहो लिखायो त तारीख़ी माग कालका कलाकोट या तारीख़ी माग जेको आहे सो हिन तरफ़ आहे। त इहे फ़ौरन कमु करायो जंहिंजे करे माण्हुनि खे उनजी अहमियत जी ख़बर पए। ऐं इहे जेके प्रोपेगेंडाऊं थियल आहिनि त हिते वॾी बला थी रहे, जो माण्हू खे फूक हणंदी आहे उहा सड़ी वेंदो आहे, उनजो पुछ वरी हिंदुस्तान में आहे, तो हाणे बुंडी हिते अथसि ऐं पुछ हिंदुस्तान में अथसि। त हाणे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हुलियल आहिनि जो असांजो नौजवान हाणे जेको मूंसां वंबरो नौजवान ॿुधाइण आयो आहे, उनजी उमिरि ॾिसो तव्हां केतिरी वॾी आहे, पर हुन मूंखे ॿुधायो त मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो हिन तरफ़ अची रहियो आहियां ऐं हिन तरफ़ जे लाइ त मशहूरु आहे त हेॾे हिकिड़ी ख़तरनाक बला थी रहे जेका फूक हणी माण्हू खे साड़े छॾंदी आहे। त हाणे तव्हां अंदाज़ो लाहियो त असां हेॾे जदीद दौर में बि कहिड़े क़िस्म जा नज़रिया असांजे नौजवाननि जे ज़हननि में फीड कया विया आहिनि ऐं उहे नौजवाननि खे कहिड़े तरीक़े सां जेको आहे हिननि मागनि ऐं मकाननि खां परे कयो थो वञे। हीउ ॾिसो तव्हां सिर जो नमूनो, हीअ जेका सिर आहे पंहिंजी उमिरि खां चढ़ी वई आहे ऐं हीअ ॾिसो त उतां किलनि जे कहिड़नि जाइनि तो टुटी आहे ऐं अहिड़ा टुकर तव्हांखे जाइ जाइ ते मिलंदा, सिरुनि जा, पथरनि जा। ऐं हीअ बि दरअसल ईअं थो लॻे ॼण को पथर आहे, पर आहे कंहिं सिर जो हिसो। इहे सिरूं किथां निकितियूं, कीअं बिगड़ियो किलो, उन खे उन साॻे शेप में आणण जे लाइ आख़िर केरु कमु कंदो। ऐं असां दुनिया जे मां चवां पूरी दुनिया जे मां तारीख़ सां लाॻापियल माण्हुनि खे इहा अपील थो कयां त महिरबानी करे तव्हां अचो इन्हीअ तरफ़। ऐं ख़ासि करे असांजे हिते पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि, अयाद लतीफ़ अली जो हिकिड़ो नौजवान आहे ऐं हू तमामु घणो सिंध सां लाॻापियल तक़रीरूं करे थो पियो ऐं सिंध सां लाॻापियल शयूं वाज़ियूं कयूं हुन दुनिया में, तमामु घणो हुन इन हवाले सां कमु कयो आहे। पर ॿिए तरफ़ मूंखे अफ़सोस बि थिए थो जो उन्हनि जे शहरनि जे इलाइक़नि जो हीउ हेशर आहे ऐं हिन ते मागनि ते कॾहिं बि न अची करे कोई साईं जन एहतजाज कयो आहे त हीअ छा हालत आहे ऐं हिन मागनि खे छो तबाहीअ तरफ़ बर्बादीअ तरफ़ धकेलियो वियो आहे ऐं हिन मागनि खे माण्हुनि खे घुमण जे लाइ छो नथी काल कई वञे। जॾहिं त चाइना में हिकिड़ो उहो क़ब्रिस्तान जेको लखे साल पुराणो क़ब्रिस्तान हुयो ऐं जंहिंजूं लाशूं सिर्फ़ु कढी करे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ रखियूं वयूं त अॼु उहो करोड़ें रुपया विज़िटर्स जेके अचनि था पिया या उते जेके घुमंदड़ फिरंदड़ माण्हू अचनि था पिया, उहे लखे रुपया उन्हनि मां उहा गवर्नमेंट या हुकूमत डेली जे बुनियादनि ते कमाए थी पई। त असांजे ठटे जो माण्हू जेको हिन तमामु घणो बुख बेरोज़गारीअ ऐं जे करे वर चढ़ियल आहे, पोइ छो न अहिड़नि मागनि ऐं मकाननि खे सींगारियो वञे ऐं माण्हुनि खे पेश कयो वञे त हीअ तारीख़ी माग आहिनि ऐं हिननि तारीख़ जी मागनि ते अचो घुमण। त मां थो चवां त हितां जूं रातियूं बि ॾींहं थी वेंदियूं ऐं ॾींहं सुनहरी थी वेंदा ऐं माण्हुनि खे रोज़गार बि पंहिंजो मिली वेंदो ऐं लखनि जी तादाद में बेरोज़गार माण्हू रोज़गार में अची वेंदा, हज़ारनि जी तादाद में घर जेको आहे पिया पलंदा। हाणे मां गवर्नमेंट सिंध खे इहा ॿीहर अपील कंदुसि, बल्कि मां 30 बि चवंदो त 30 4 दफ़ा चवंदो 5 दफ़ा त मां इहा अपील कंदुसि त हिननि मागनि ऐं मकाननि खे अचो संभालियो ऐं हिन जेको मागनि ऐं मकाननि जी मालिकी कयो सही तरीक़े सां, त जीअं असांजो नौजवान न छड़ो पंहिंजी तारीख़ खां वाक़िफ़ु थिए, पर हू हिते जॾहिं ॿाहिरीं दुनिया जा माण्हू ईंदा ऐं लखनि जी तादाद में विज़िट करणु ईंदा त अंदाज़ो लाहियो त केतिरनि माण्हुनि जो रोज़गार जेको आहे सो हिते सलाड़जी वेंदो ऐं केतिरा माण्हू हिते आबाद थी वेंदा। इन जे लाइ हिननि मकाननि ऐं मागनि में जेके शयूं हुलायूं वयूं आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक आहिनि, जेके त बाबा हिते बलाऊं रहनि थियूं पियूं। ऐं हिकु अहिड़ी बला बि आहे जंहिंजो पुछड़ जेको आहे हिंदुस्तान में आहे, मुंडी हिते आहे ऐं उहा अचानक कॾहिं कॾहिं निकिरंदी आहे ऐं फूक हणंदी आहे, जेको माण्हू हूंदा आहिनि साम्हूं उनजे सभु सड़ी वेंदा आहिनि। त इहा गवर्नमेंट सिंध जो आहे गुज़ारिश त हीअ तव्हांखे सॼी मां विज़िट करायुमि। अॼु ॾिसो त हीअ साम्हूं मुंहिंजे फिटल हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो कमिरो आहे, जेको कंहिं नवाब या बादशाह जो कमिरो हुयो या राजा ॾाहिर जो कमिरो हुयो। अॼु हुनजे ॿाहिरां हिकिड़ो बि कोई नाहे लॻल बोर्ड त हीअ माग छा आहे,
तव्हांखे हिन जे भरिसां तलाउ ॾेखारियो त उन तलाउ ते बि न आहे लिखियलु त हीउ तलाउ कहिड़े क़िस्म जो, काई हिस्ट्री का शइ तव्हांखे नज़र न आई मागध। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे मां जेतिरो बि हिते विज़िट करायां त तव्हांखे हिते तारीख़ी मागनि जे तौर ते तव्हांखे का बि शइ बोर्ड तव्हांखे नज़र न ईंदो। हीउ क़िलो जेको आहे उहो क़िलो आहे मेन जेल जेको आहे डिस्ट्रिक्ट जेल ठटे जे बिल्कुलु पोएं पासे खां आहे, अंदरे तरफ़ां आहे। हिकिड़ो हिन जो नंढिड़ो रोड जो अचे पियो रस्तो डिस्ट्रिक्ट जेल जे सां गॾोगॾु दीवार सां गॾोगॾु उन खे बि जेको आहे सो तारूं हणी ऐं ॿियो टियों शयूं करे उनखे बंदि कयो वियो आहे। वरी असां उतो फिरिया आहियूं डिस्ट्रिक्ट जेल जे परे पासे टपी करे ऐं चङो फ़ासिलो उन जेल खे क्रॉस करे ऐं पोइ वरी असां हिकिड़े ॿिए माग तो नंढे तो निकिता आहियूं जेको माग न ठहियलु आहे। ऐं नई माग जेको आहे उहो कंहिं क़िस्म जो अहिड़ो आहे जितां माण्हू आराम सां अची वञी सघे। ऐं उते हिकिड़ी मशीन मूंखे नज़र आई जेका पत्थरनि खे खणण जे लाइ उहा पत्थर जी खोटाई करे ऐं पत्थरनि खे विकिरे जे तौर ते उतां खोटे ऐं कढी रही। मूंखे हिन जो अफ़सोस थियो बेहदि। ऐं मूं रिकॉर्डिंग त इन जी कोन कई जो माण्हू बि रोडनि ते कुझु बीठल हुया ऐं उन्हनि खे वरी कुझु बेलचा बेलचा बि हुया। सो असांजो इहो कमु बि कोन्हे जो वरी हू सम्झंदा शायदि असांजे कम में मुदाख़लत था कनि ऐं पोइ हिकु तमामु वॾे जोधो जेको नाज़िम जोखियो मारियो वियो ऐं असांजे दोस्तनि मां कंहिंखे अहिड़े क़िस्म जी काई तकलीफ़ ॾेई विझनि। जेसि ताईं माण्हुनि में शऊर अचे इल्मी तौर ते ओसी ताईं असांखे थोरो एहतियात बि करिणो आहे इन मामलनि में। बाक़ी मां गवर्नमेंट खे चवंदुमि त एतिरो माण्हुनि खे जाहिल न रखो जो सुभाणे उहे माण्हू जेको आहे हिकिड़े जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारनि ऐं उन जानवर खे इहा ख़बर न पवंदी आहे त हुकूमत छा आहे, हुकूमत जी ज़िमेदारी छा आहिनि, कानून छा आहे ऐं लाक़ानूनियत छा आहे। हीउ कलां कोट आहे तमामु घणो। सो मां वरी ॿीहर बि हिन ते ईंदुसि इनशाला। हिन ते तमामु घणो मूंखे कमु करिणो आहे ऐं इन खे बार बार प्रोग्राम करिणा आहिनि ऐं अलाह साईं कंदो त इनशाला हिकु ॾींहुं इहो कलां कोट तारीख़ जे हिकिड़े तमामु वॾे मुक़ाम हासिलु करे वेंदो जेको मां चाहियां थो। जीअं चाइना में जेको आहे हिकिड़ो क़ब्रिस्तान एॾो मुक़ाम हासिलु करे सघे थो जेके लखनि जी तादाद में रोज़ु माण्हू उन सिर्फ़ु क़ब्रुनि खे ॾिसण था अचनि त कीअं माण्हू दफ़न थींदा हुया, उन्हनि जे लाशनि जा तरीक़ेकार कीअं आहिनि। सिर्फ़ु उन्हनि लाशुनि खे ॾिसण जे लाइ लखनि जी तादाद में माण्हू पहुचंदा ऐं करोड़नि रुपया उहो महीने में जेको आहे सो मुल्क कमाए थो। पर असांजे तारीख़ी मागनि में सुञ लॻी पई आहे, रुञ लॻी पई आहे ऐं ख़ौफ़ ॾिनो वियो आहे त हिते भलाऊं रहनि त न वञो कोई बि। सो मूंखे अफ़सोस थिए थो, बदकिस्मती आहे जंहिं क़ौम में असां हलूं था पिया उन जा इक़्तिदार जा जेके धणी आहिनि उहे ख़बर न आहे छा था करणु चाहिनि। अलाह उन्हनि खे बि हिदायत ॾिए। वरी बि मां वज़ीर आला सिंध खे ऐं कल्चर डिपार्टमेंट खे गुज़ारिश कंदुसि त इन तरफ़ अचो ऐं हिन माग खे वसायो ऐं लखनि जी तादाद में माण्हुनि जे रोज़गार जो वसीलो ऐं ज़रियो बणायो हिन माग खे। वॾी महिरबानी। ऐं अमजद दुरानी फ्रॉम ठट्टा ऐं मौजूदा रहाइश कराची। अस्सलाम वालेकुम।